हे सजी सिंध जो आवाज़ बणिजी चुको आहे आदम साईं। तव्हां सजी सिंध में वेंदो कुंड कुड़च में नंढा वॾा पोड़ा पका हिकु ई आवाज़ आहे। केनाल समूरा नामंज़ूर, सिंधू ते दाड़ो नामंज़ूर, केनाल कॾहिं ॿधण न ॾींदासीं, सिंधू कॾहिं खसण न ॾींदासीं। इहे लफ़्ज़ इहे वाक़ा सॼी सिंध करे पई थी ऐं सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। हाणे मक़सदु चवण जो इहो आहे त जेकॾहिं पीपुल्स पार्टी चवे थी त असां केनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं, मुराद शाह, आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो, जेकॾहिं तव्हां ख़िलाफ़ु आहियो त तव्हां रोडनि ते अचो न, तव्हां हुकूमत खां अलॻि इख़्तियार कयो, तव्हां हुकूमत खां अलॻि थी वञो। बाक़ी हाणे रेज़ोल्यूशन पास कयो ऐं ड्रामेबाज़ी कयो ऐं अपीलूं कयो त जेको आहे सो असां अपील था कयूं वज़ीर आज़म खे त जेको आहे केनालनि खे रद्द करे छॾे। बाबा अपील तव्हां छो था कयो? तव्हां पाण हुकूमत में वेठा आहियो, तव्हां पाण वज़ीर आज़म जो सहारो आहियो, तव्हां अॼु हुकूमत खां धार थी वञो। तव्हां सिंधी माण्हुनि सां मोहबत कयो था त रोडनि ते अचो, सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि कयो, दरिया बचाइण जी ॻाल्हि कयो, सिंधी माण्हुनि जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि कयो, सिंधी माण्हुनि जे जेको हे बर्पा कयो वियो आहे, हे जेका मौत आहे सिधो सो ईंदड़ मुस्तक़बिल में जेकॾहिं हे केनाल ठही विया त सिंध में पीअण जो ढुक पाणी जो न मिलंदो, सिंध तबाह ऐं बर्बाद थी वेंदी, सिंधी माण्हू मां सम्झां विड़ी मरंदा, अहिड़ी सूरत हाल थी वेंदी, ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं, माण्हुनि खे जेको आहे सो पीअण जो पाणी न मिलंदो, फसल जो पाणी न मिलंदो, वॾी आफ़त ऐं ॾुकार अची वेंदो। इन जे करे सॼी सिंध हाणे सम्झी चुकी आहे। ख़ासि तौर ते नौजवाननि खे मां सलाम पेश कयां थो, जंहिं तंज़ीम सां उहे वास्तो रखनि था, पर उन्हनि जो हिकिड़ी डिमांड आहे त सॼी सिंध ते जेके केनाल आहिनि उहे नामंज़ूर आहिनि ऐं हीअ जेके गैरतमंद सहाफ़ी, गैरतमंद वकील, गैरतमंद क़ौमपरस्त अॻुवान, गैरतमंद नौजवान ज़िंदा आहिनि त मां सम्झां थो सिंधूअ ते केरु बि कब्ज़ो नथो करे सघे, सिंधूअ ते केरु बि केनाल नथो ठाहे सघे। हिकु हिकु सिंधी पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदो जेकॾहिं केनाल सिंधू ते ठाहिया विया त असां हिनखे क़तई बर्दाश्त न कंदासीं।